भाईजान पेट्रोल खत्म थियो या न सही ॿियो मसलो आहे। छा टायर पंचर आहे? न न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॿी ॻाल्हि आहे। छा मतिलबु छा इंजन ख़राब थी पए छा? न साईं, बसि तव्हां पंहिंजे कम सां वञो, ॿी ॻाल्हि आहे साईं। चेन टुटी पई त छा? साईं असल में दोस्त जी दावत हुई, हुते मां डांस घणी खेॾियमि, मुंहिंजी चाबी माना हिन गाॾी जी किरी पई अलाए किथे। बाक़ी ॿियो मसलो न आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हां वञो बसि। ॾिसां गाॾी त नई थी। हा गाॾी न आई आहे साईं, बसि चाबी किरी पई आहे, मिस्त्री खां खोलाईंदुमि। तव्हांजी महिरबानी साईं, बसि अचो, न कट मुंहिंजी। हे ॾिसो मतिलबु हणी ॾिसो भाईजान, हीअ हणी ॾिसो चाबी मथां ॾिसो ॾिसो मथां लॻी वञे या ॾिसो। तव्हांजी हालत ई अथव। मां हिते पई हाणे मां ॾिठमि हिते, मां बि खयमि, हाणे ॾिसो। हा थी वई साईं। थी वई? हा थी वई। थी वई? हाँ कहिड़ो हवालो थो करे गाॾी मुंहिंजी। मां हरू भरू पुछा कयां पेट्रोल कोन्हेसि, पंचर थी पई आहे, चेन टुटी पई आहे। अरे अहिड़ा माण्हू अञा बाज़ारनि में घुमनि था, हिननि जो ख़्यालु कयो। चाबी मां वटि आहे, मोटरसाइकिल चोरी करे वञे थो हथ में काए, ॿुॾी नथो मरे। पार्टी आहे उते, हैप्पी बर्थडे हुई, उते नचे पियो, मोतबर जी चाबी किरी पई। अरे लख लालत थी, ॿियो छा चवाए। तॾहिं चयोमांइ हीअ चाबी हणी ॾिस हले थी, केॾो शकी थिए। कराती मरवान, शर्म नथो अचे, परायूं गाॾियूं काए करे चोरी कयो था। अरे हिन खां कमायो, हेॾा हटा कटाओ मोटर ते। हे त शुक्र थियो मां ॾिसी वरितोमांइ, मोतबर चढ़ियो आहे हुन ते मोटरसाइकिल ते। काॾे वियो? हैंडल कढियसी छा? हैंडल हाणे हैंडल बि विके ई, बाक़ी छा ॿफी था छॾे। स्विच बि हिन मीटर वारो कटे छॾी, छा में विझासि। हेॾा माफ़ कजांइ भाईजान, ग़लती आहे, थोरो त तिखो मिठो ॻाल्हायो मां तॾहिं। वॼाए छॾी। हे हले चई चाबी हिन में पई आहे, असांजो बेहोश थी विया। हा पोइ हिते छो थी हले, अॻिते हल नी। पेट्रोल चोरी करे पोइ त मां कुदरती ॾिसी वरितोमांसि, न त गाॾी काए हलियो वञे हा। हारून नथो वॼे, हारून कढियईं छा, वॼे ई नथो। हिन जो बि रोज़ पेट्रोल खुटल आहे। पोता साईं थोड़ी परेशान थी आओ, सोच में रहिजी आओ। यार कमदार, मां हिन जे करे परेशान आहियां त मां केॾो बदनसीब वॾेरो आहियां जो पंहिंजे ॻोठ जो मुस्तक़बिल मां पाण तबाह कयो आहे। मां केॾो ज़ालिम आहियां। अॼु त खणी मां वॾेरो आहियां, 5 रुपया मूं वटि आहिनि, ॻोठ वारा सभु मुंहिंजी इज़त करनि था। बिल्कुलु वॾेरा बिल्कुलु। पर मां अॼु महसूस थियो आहे ही स्कूल आहे। हाँ वाह, ही तालीम जो घर आहे, रोशनीअ जो घर आहे। पर अफ़सोस मुंहिंजी ज़िंदगी ते जो मां हिन स्कूल खे पंहिंजो गोदाम बणाए छॾियो। हाँ हिकिड़े कमरे में मुंहिंजी कणिक पई आहे, ॿिए में ओताक लॻी पई आहे, ओताक हिन माल खे बीहाए छॾियो आहे, बोह पियो आहे। जेकॾहिं हिते हिन ॻोठ जा मासूम ॿारड़ा पढ़नि हा, तालीम हासिल करनि हा, त असांजो ॻोठ केॾी न तरक़ी करे हा। बिल्कुलु भोतार साईं, असांजा सिंध जा साम्हूं ही मस्जिद आहे। हाँ, इहा बि वीरान लॻी ॾिसो था त हर को सिर्फ़ अची जुमे जी निमाज़ पढ़े थो। इहे सभु ज़िम्मेवारियूं मां ॻोठ जो वॾो आहे, मुंहिंजे मथां आहिनि। बिल्कुलु भोतार साईं। अॼु मुंहिंजो ज़मीर मूंसां ॻाल्हाए थो त मां ग़लति आहियां। अहिड़ी वॾेरी जी मां लाइक़ ई न आहियां जो सरकारी स्कूल तालीम जा इदारा मां पंहिंजा औताक ऐं गोदाम बणाई वेठो आहियां। इहा मुंहिंजी अना आहे। बसि कमदार, अॼु खां पोइ मुंहिंजो फ़ैसिलो कयो आहे त हिन ॻोठ जे नंढे वॾे ॿार खे तालीम ॾियणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, मुंहिंजो हक़ आहे। वाह वाह, शुक्र थे मुंहिंजा मालिक। कमदार जी भोतार साईं। औताक ते हल। जी वाह। ॻोठ वारनि खे बि घुराए जी, ऐं हिन स्कूल जो जेको मास्तर आहे उनखे बि घुराए। हाँ भोतार साईं, दिलि ख़ुशि करे छॾियो भोतार साईं। दुर्ममद ॻाल्हि ॿुध। जी बाबा साईं। स्कूल में जेको बि कणिक पई आहे, बोह पियो आहे, जी बाबा साईं। इहो सॼो ख़ाली कराए। हाँ बाबा।
हाँ हाँ खाली कराए इहो मुंहिंजी पुराणी ओताक में रखा है जी बा अॼु खां पोइ हिन स्कूल खे आबाद करणो आहे जेके बि ॻोठ में ॿार पढ़ंदा हुया जी बा सभिनि जे वालिदेन सां मिल वञी जी बा त वॾेरे जो हुकुम आहे सख़्ती सां स्कूल में अचो जी। तालीम हासिल कयो ॿार पढ़ायो जी बा बसि इहो मुंहिंजो हुकुम आहे जी बा अॼु शाम ई स्कूल ख़ाली थियणु खपे बाबा साईं हे तो अचो पिया हिते माल मुंहिंजो ॿधो बसि उन ॻाल्हि खे छॾ न तालीम हूंदी त ॻोठ में रोशनी हूंदी न जी हा बाबा असांजा ॿार बच्चा तालीम हासिल कंदा पढ़ंदा त के डॉक्टर के वकील के पुलिस ऑफिसर थींदा न ईअं जाहिल ॼट केसीं ताईं रहंदा भोतार साईं इहो ई ॻाल्हि मां कमदार खे चवंदो हुउमि पर तुंहिंजे अॻियां केरु ॻाल्हाए बाबा बसि साईं हाणे जेको मां हुकुम ॾिनो आहे इन ते अमल कर शाम ई गोदाम खाली कराए हाज़ुर हाज़ुर सफ़ाई भोतार। कराए हाज़ुर भोतार साईं हलो। हाज़ुर भोतार साईं महिरबानी मस्तर जो छा थियो साईं अचे तो साम्हूं ई आहे अस्सलाम वालेकुम डेरा साईं वालेकुम अस्सलाम खुश आयो त सही ठीक ठाक मास्तर खुश हाल आहे खैर अच मास्तर वे सही आहे खुश आयो सर तबियत सही आहे ख़ैर उस्ताद मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे अॼु मां पंहिंजे ज़मीर सां ॻाल्हायो आहे जेकॾहिं यार ईअं ई असां वॾेरा हिन स्कूलनि खे पंहिंजा गुदाम ऐं पंहिंजी ओताक ठाहींदासीं त असांजे ॻोठ जा मासूम ॿारड़ा त रुली वेंदा जाइल ऐं ॼट थी वेंदा तालीम किथां पिराईंदा मां मञा थो त हिन स्कूल मां तोखे दड़का ॾेई कढियो हुयो पर अॼु मां तोखे ॿांह ॿधां थो महिरबानी करे मुंहिंजे ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾे ऐं अची स्कूल खे संभाल सर तव्हां मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो माफ़ी न वठो पर माशाल्लाह अॼु त तमामु ज़बरदस्त कमु थियो आहे इहा ॻाल्हि सालनि खां वठी हुई मां हिन सां बि कंदो अचां पियो पर मां मजबूर हुयुसि भोतार साईं मूंखे यको चवंदो तव्हां को ख़ौफ़ थींदो बा तव्हांजे सॼे ॻोठ जा शागिर्द जेके आहिनि मूंसां ॿार मिलंदा कॾहिं मां वण जे छांव में कॾहिं फिलाणे जे ओताक ते पढ़ाईंदुमि स्कूल हुजण जे बावजूदि न पिया अचूं तव्हांजी वॾी महिरबानी सर मां सुभाणे खां इंशाल्लाह एडमिशन खोलावां थो ऐं दादा महिरबानी करे सफ़ाई बि करा मां चई छॾियो दुर मोहम्मद खे हाणे साईं माना पंहिंजो चकोर लॻाए ॿियो मास्तर साईं हिन स्कूल में जेकॾहिं पखनि जी बल्ब जी सोलर प्लेट जी बैटरी जी कंहिं बि शइ जी कमी का कोताही आहे सॼो मूंखे लिखी ॾे मां शहर खां हर शइ तोखे वठी ॾींदुमि सर मां कोशिशि कयां थो तव्हांखे बि लिखी ॾींदुमि ऐं मां मथे गवर्नमेंट सां बि ॻाल्हाईंदुमि इंशाल्लाह हिनखे स्टेबल कंदासीं तालीम इंशाल्लाह तव्हांजे ॻोठ में ईअं ॾिबी मां पाण कमीशन पास करे आवां सां बि न पियो ॻाल्हाए ॻोठ में बि रहणो आहे न बा गवर्नमेंट खां कुझु न पियो चए पियो त हले थो मां पाण ॻोठ जो साईं मां कमीशन पास करे मास्टर थियो आहियां मूंखे तव्हां खां वधीक अहसासु आहे पर तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजी ॻाल्हि मां वञी पंहिंजे मास्टर सां बि कंदुमि त हर वॾेरनि खे खपे त हीअं ई पंहिंजो सोच करनि ईअं ज़मीर सां ॻाल्हाए करे स्कूल जा ॻोठ जा स्कूल खोलाइनि त तालीम हासिल करे सघनि ॿार अस्सलाम वालेकुम दोस्तो ही वीडियो ॾिठो तव्हां ऐं यकीन कयो त असांजी सिंध जा काफ़ी ॻोठ अहिड़ा आहिनि जेके मां जहिड़ा वॾेरा जेके किरदार करे उन जेको आहे सो स्कूलनि खे पंहिंजो गुदाम ऐं ओताक ठाही वेठा आहिनि ख़ुदा मां उन वॾेरनि खे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त पंहिंजे स्कूलनि खे तालीम जो इदारो बणायो छो जो स्कूल में तालीम हूंदी त तव्हांजो ॻोठ आबाद हूंदो ॻोठ में ॿार पढ़ियल लिखियल हूंदा त शहूर ईंदो आख़िर केसीं ताईं असां सिंध वासी जालप वारी ज़िंदगी गुज़ारियूं मां सिंध जे सभिनी वॾेरनि खे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त स्कूलनि खे गुदाम न ठाहियो स्कूलनि खे ओताक न ठाहियो तालीम जो घर आहे रोशन घर ठाहियो ऐं दोस्तो अगरि तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई त इन वीडियो खे शेयर कजो जीअं सभिनी वॾेरनि ताईं पुॼे उहे बि पंहिंजे ॻोठ में स्कूल ओपन कराए ॿारनि जी तालीम हासिल कराए वॾी महिरबानी महिरबानी